अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूअर बाबा हाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेरी जुञ सिराब। पाठ नंबर 57। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थियो। वही इलाही हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पहुचायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दिलि में शर्मंदो थियो ऐं सम्झियो त ग़लती थी आहे ऐं ख़ाइफ़ थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जो वसी हज़रत यूशा अलैहिस्सलाम जिन जो हुयो, उनखे चयो, ख़ुदा मूंखे हुकुम ॾिनो आहे उन शख़्स वटि वञ जेको ॿिनि दरियाहनि जे मिलण जी जाइ आहे उते रहे थो ऐं उन खां इल्मु सिखो। ईअं थियो। हज़रत यूशा हिकु नमकीन खारी मच्छी सॼी वरिती, उहा गॾु खणी ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत यूशा अलैहिस्सलाम जिन ॿई गॾु रवाना थिया। ईअं ॾियो। जॾहिं उन मक़ाम ते पहुता, ॾिठऊं त हज़रत ख़िज़र उन पथर वटि सुतो पियो आहे सुतो पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन हज़रत ख़िज़र जिन खे कोन सुञातो। हज़रत यूशा मच्छी कढी पाणीअ में धोई उन पथर ते रखी छॾी। ईअं ॾियो। मच्छी ज़िंदगी पाणीअ अंदरि वई हली, छो त उन करे इहो आबे हयात हुयो। वरी उतां रवाना थिया ऐं जॾहिं थकिजी पिया त हिकु जाइ ते वेठा। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूशा खे चयो त मच्छी खण त नाश्तो करियूं, हिन सफ़र खां घणो परेशान थिया आहियूं। हज़रत यूशा मच्छीअ जो किसो करे ॿुधायो त उहा ज़िंदगी पाणीअ में वई हली। ईअं ॾियो। उन्हनि जे तर्क करण जो बास शैतान हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त जंहिं शख़्स जे तलाश में हुयासीं उहे ईअं थियो, उहो शख़्स उते ई हुयो ऐं उन पथर वटि लेटियो पियो हुयो। लिहाज़ा उन ई रस्तो वापसि हलिया। जॾहिं उन मक़ाम ते पहुता, ॾिठऊं त हज़रत ख़िज़र निमाज़ में मशग़ूल हुयो। उहे वेही रहिया। ईअं थियो। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम निमाज़ मां फ़ारिग़ थियो त हिन खे सलाम कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे चयो, तव्हांजी इजाज़त आहे त आऊं तव्हां सां गॾु उन शर्त सां रहां त तव्हां मूंखे इल्मु जेको ख़ुदा तव्हांखे इल्मु कयो आहे उहो सेखारियो। हज़रत ख़िज़र चयो, यकीनन तव्हां में इहा ताक़त कुवत कोन्हे। ईअं चयो त तव्हां मूंसां गॾु रही करे उन अमूर ते सब्र करे सघो। तव्हां मुशाहिदो करियो ऐं तव्हां कीअं उन अमूर ते सब्र करे सघंदा। ईअं ॾियो। बज़ाहिर में त बुरो आहे ऐं बातिन में तव्हांजो इल्मु उन हक़ीक़त ताईं कोन पहुचंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, इनशा अल्लाह तव्हां मूंखे सब्र करण वारनि मां पाईंदव ऐं तव्हांजे कहिड़े बि अमर जी नाफ़रमानी कोन कंदुसि। ईअं ॾियो। हज़रत ख़िज़र चयो, मूंसां गॾु अची थो त मूंखां कंहिं बारे में सुवाल न कजांइ। ईअं ॾियो। जेसीं ताईं आउं ख़ुदि तोखे बयानु न करियां। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जिन कश्तीअ में चढ़िया ऐं हज़रत ख़िज़र कश्तीअ में सुराख़ टुंग करे छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो, छा कश्तीअ में उन करे सुराख़ टुंग कढी त कश्तीअ वारा ग़रक़ थी वञनि। यकीनन ही सख़्तु अमल आहे। ईअं ॾियो। हज़रत ख़िज़र चयो, मूं तोखे पहिरीं कोन चयो हो त तूं ताक़त कोन थो रखीं त मूंसां गॾु रही करे सब्र करे सघीं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, जेको कुझु आऊं भुलिजी वियुसि उन जो मुआख़ज़ो न करियो। ईअं ॾियो।
ऐं मुंहिंजो मामिलो मुंहिंजे लाइ ॾुखियो न करियो। कश्तीअ तां लथा। कश्तीअ तां लहण खां पोइ हिकु छोकिरे खे ॾिठो। हज़रत ख़िज़र हुन खे कतल करे छॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो तव्हां उन मासूम खे मारे छॾियो बग़ैर उन जे त उन कंहिंखे मारियो कोन्हे, उनजो कंहिंजो खून कोन कयो। यकीनन तव्हां हीउ बुरो कमु कयो। हज़रत ख़िज़र चयो आऊं तोखे चई चुको आहियां त मूंसां गॾु रही करे सब्र जी ताक़त कोन थींदी। ईअं थियो।